असांजो दीन इस्लाम मिल्लत इब्राहिमी आहे। हज़रत सैयदना इब्राहिम ख़लीलुल्लाह जे सुन्नतुन के जियारण वारो दीन इस्लाम आहे। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जियां रब जी रज़ा ख़ातिर पंहिंजे बच्चे हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम के क़ुर्बानीअ जे लाइ पेश कयो, संदसि इहा सुन्नत अल्लाह ताला हिन उम्मत जे मालदारनि ते लाज़िम फरमाई आहे। हज़रत ज़ैद बिन अरकम खां रिवायत आहे त सहाबा कराम अर्ज़ कयो, या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ही उज़हाऊं छा आहिनि? पाण सुहिणे करीमन आका मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अव्हां जे बाबे इब्राहिम जी सुन्नत आहिनि। या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असां लाइ उज़हा में कहिड़ो अजुर आहे? फरमायूं, कुर्बानी जे जानवर जे हर वार जे एवज़ नेकी आहे। अर्ज़ कयूं, या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, दुंबे जे उन जे बदिले छा आहे? उन जी हर तंद जे बदिले नेकी आहे। कुर्बानीअ जो लफ़्ज़ कुर्ब मां वरतल आहे। कुर्ब जी माना आहे वेझड़ाइप। कुर्बानी करण वारो भी अल्लाह ताला जो कुर्ब हासिल करे थो। कुर्बानी या उज़हा अल्लाह ताला जो पसंदीदा ऐं प्यारो अमल आहे। कुर्बानी करण वारे जा गुनाह माफ़ कया वञनि था ऐं कुर्बानी करण वारे जे मथां अल्लाह जल जलालहू पंहिंजो करम फरमाए थो ऐं उन जे मथां राज़ी थिए थो।